कल रात जॾहिं मां पंहिंजे कमरे में वियुसि त ख़बर पई मुंहिंजे निंड जूं गोरियूं ख़तमु थी वयूं आहिनि। पोइ बि बिस्तर ते लेटी पियुसि ऐं सुम्हण जी नाकाम कोशिशि कंदो रहियुसि, मगर निंड मुंहिंजे नेणनि खां मोकिलाए वई हुई। दिमाग़ में अजीबो ग़रीब ख़्यालात जनम पिया वठनि, जंहिंमें सभ खां वधीक अहम ख़्यालु सिर्फ़ु तुंहिंजो हुयो। अॼु उन ॻाल्हि खे 3 साल 2 महीना 13 ॾींहं थी विया आहिनि, मगर लखे कोशिशुनि बावजूद बि मां तोखे विसारे न सघियुसि। इन्हनि ख़्यालात में ई गुम हुयुसि। उथी करे कमरे में विखरियल पियल सामान खे ॾिसणु लॻुसि। अचानक मुंहिंजी नज़र अलमारीअ में पियल मोबाइल फ़ोन ते वई ऐं मां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे माज़ी में विञाइजी वियुसि। माज़ी हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका कैंसर जी इंसान खे अंदर ई अंदरि खाए छॾे थी, ऐं मूंखे बि इहा बीमारी लॻल आहे जेका अंदर ई अंदर खां खाईंदी पई वञे। हाणे त मां उन्हनि निंड जे गोरियुनि मां पंहिंजी जिंद आजी करणु थो चाहियां ऐं हिकु अहिड़ी निंड थो चाहियां जंहिंमां मां कॾहिं सुजाॻ न थियां। मौत जहिड़ी निंड जिते मुंहिंजो को माज़ी न हुजे, न कोई यादि हुजे। ख़बर अथव, मर्द हुजण जो सभ खां वॾो नुक़सानु हीअ आहे त उहो मथे जे सूर जो बहानो करे दिलि सां रोई बि नथो सघे, न ई हू रड़ियूं करे सघे थो, बसि अंदर ई अंदरि रोईंदो आहे।